ॻोठ में के नवां माण्हू आया आहिनि। न सरकार उहे पुराणा माण्हू आहिनि। पोइ मुंहिंजूं नज़रूं हिन ते न पयूं। छो? सरकार जी मौंग जी धी मोमल आहे। वीचारी ॾाढी बीमार हुई। हर डॉक्टर संदसि इलाज करे ठीकु करे छॾियो आहे। बाक़ी मुर्शद जो को बि सॻो खणो हिन ते कोन हलियो। हलंदो ज़रूरु हलंदो इमरान, सॻो थियणो ज़रूरु आहे। सो बि इन ई मुर्शिद जो